दोस्त अज़ीज़ो, मां जेका नंढड़ी सूरत तिलावत कई आहे, मुख़्तसर उन जो तर्जुमो अर्ज़ु कयां थो। अल्लाह तबारक ताला ज़माने जो कसम खणी करे, वक़्त जो कसम, वल असर। अल्लाह ताला मुख़्तार कुल आहे। तूं ऐं मां शरीअ जा पाबंद आहियूं। असां ऐं तव्हां पाबंद ऐं मुकल्लफ़ आहियूं। इहो तुंहिंजे ऐं मुंहिंजे लाइ हुकुम आहे त अल्लाह जी ज़ात खां सवाइ कंहिंजो कसम न आहे खणो। कसम सिर्फ़ु कंहिंजो खणबो आहे? अल्लाह जो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन हलफ बिग़ैर अल्लाह फ़क़द अशरक। जेको अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजो कसम खणे थो त उन शिरक कयो। असां कसम खणंदा आहियूं न आमतौर ते मस्जिद में, मस्जिद जो कसम आहे, क़ुरान जो कसम आहे, नानीअ जो कसम आहे। इहे सभु जहालत ते मबनी आहिनि। कसम सिर्फ़ु अल्लाह जो खणबो आहे। कसम पहिरियों त खणिजे न, जल्दी कसम न खणिजे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, माण्हूअ जे कूड़े हुजण जी निशानी इहा त घणा कसम खणे, बार बार कसम खणे। कसम बार बार खणजनि न, बज़रूरत वक़्तु कसम खणिजे बि अल्लाह जी ज़ात जो कसम खणिजे। पर अल्लाह ताला मुख़्तार कुल आहे। रब तबारक ताला काथे ज़माने जो कसम खणे थो, काथे मक्का मुकरमा जे शहर जो कसम खणे थो, काथे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुल्फ़नि जो कसम खणे थो, काथे इंजीर ऐं ज़ैतून जो कसम खणे थो। अल्लाह ताला वक़्त जो कसम खणी करे इशारो फरमायो त वक़्तु क़ीमती अथव। हे वक़्तु जेको असांखे मिले थो न, इहो बि क़ीमती आहे। थुम्म लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम। अल्लाह ताला हिक हिक नेमत जे बारे में क़यामत जी पुछा कंदो। हे वक़्तु नेमत आहे, जीअं सिहत नेमत आहे, जवानी नेमत आहे, वक़्तु बि ईअं नेमत आहे। असां फारिग़ ऐं फज़ूल पंहिंजा वक़्त होटलनि ते वेही करे, कचहरियुनि में, बाहि जे मिचनि ते वेही करे वक़्तु ज़ियान कंदा आहियूं। अल्लाह ताला फरमाए थो वक़्तु क़ीमती अथव, वक़्तनि जो क़दुरु कयो। इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र। समूरा इंसान खसारे में, नुक़सान में आहिनि, सवाइ चइनि शख़्सनि जे, इल्लल लज़ीना आमनू, जंहिं ईमान आंदो, अल्लाह जी वहदानियत ते ईमान जे आंदो, ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जे ईमान आंदो। ईमान अवा ख़बर थो ईमान छा आहे? ईमान मुफ़स्सल, ईमान मुजमल ईंदो अथव। क्रिकेट जे रांदीगरनि जा जेकॾहिं नाला पुछो त हिन ॿाराड़ी वारा बि उन जे रांदीगरनि जा पीरनि सूदो नाला मूंखे उमेद आहे त ॿुधाईंदा। पर अफ़सोस आहे त असां बहसियत मुस्लमान जे जेकॾहिं बेख़बर आहियूं त पंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत खां बेख़बर आहियूं। इस्लामी बुनियादी शयूं उहे असांखे न आहिनि मालूम। अवा ईमान मुफ़स्सल, ॿियो ईमान मुजमल। ईमान छा आहे? आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आख़िर वल क़द्र ख़ैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला वल बअथ बादल मौत। ईमान इहो आहे। इल्लल लज़ीना आमनू, जिन ईमान आंदो। ईमान छा आहे? यादि कयो, आमनतु बिल्लाहि, अल्लाह जी वहदानियत ते ईमान आण त अल्लाह अकेलो आहे, उन सां कोई बि शरीक ऐं भाईवार कोन्हे। उहो वहदहु ला शरीक आहे। ख़ालिक़ बि उहो आहे, मालिक बि उहो आहे। ख़्याल सां, ख़ालिक़ केरु आहे? मालिक। मालिक छा जो? असां चवंदा आहियूं भोतार तूं मालिक आहे। ख़बरदार, भोतार मालिक न आहे। मालिक केरु आहे? इज़त जो बि मालिक ॻाल्हायो, ज़िलत जो मालिक, हयाती जो मालिक, मौत जो मालिक, ॻोठ जो मालिक। साईं छा कयूं, वॾेरो लॾाए छॾींदो। मालिक आहे। मौलवियुनि जो साथ ॾींदासीं। मां तव्हां खां पुछां थो त मुआहिद कहिड़ा वेठा आहिनि? जेके मुआहिद आहिनि उहे हथ मथे खणनि। मुशरिक कोई बि हथ मथे न खणे। मुआहिद जी तारीफ़ तव्हां ॿुधी आहे? ख़बर अथव मुआहिद जी तारीफ़ छा आहे?
तव्हां तौहीद सिर्फ़ु इनखे था चओ या मुशरिक जी माना बि तव्हांखे महदूद ख़बर आहे। मुवाहिद तव्हां इनखे था चओ जेको सिर्फ़ु अलाह जी वहदानियत सिर्फ़ु ईअं चए त अलाह खां घुरिजे, सुख बास अलाह जे नाले ते कजे, बसि पुकारजे ख़ुदा खे, निमाज़ अलाह जी पढ़िजे, इहो मुआहिद आहे। सिर्फ़ु तव्हां इनखे मुआहिद था चओ, न जेको ग़ैर खे पुकारे तव्हां हुनखे मुशरिक था चओ। मां तव्हांखे ॿुधायां थो, जेको ग़ैर खे पुकारे इहो बि मुशरिक आहे। अलाह जे इबादत में कंहिंखे शरीक करे इहो बि मुशरिक आहे। ख़ुदा जे नाले सां गॾु कंहिं जानवर में, कंहिं ढोर में ज़बह करण में कंहिंखे ॿिए खे शरीक करे उहो बि मुशरिक आहे। पर इहो नंढो मुशरिक आहे। इन जो शिरक इन जे ज़ात ताईं महदूद आहे। पर कानून जेको मुल्क में हलंदो आहे, अब मां तव्हां खां पुछां थो, पाकिस्तान जो जेको कानून आहे उहो सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ जे मथां मुसलत आहे या पूरी क़ौम जे मथां? ॻाल्हायो। या हिकिड़े फ़र्द जे मथां आहे? पूरी क़ौम जे मथां मुसलत आहे। पोइ हे त इनफरादी ज़ाती शिरक थियो। ऐं जेको अलाह जे कानून में ग़ैर जे कानून खे शरीक करे इहो वॾो मुशरिक आहे। नंढे मुशरिक जी सज़ा छा आहे? जेको ग़ैर जे वञी क़बर ते सजदो करे थो, ग़ैर जे नाले ते बासे थो, इहो नंढो मुशरिक। ईअं आहे न, मुशरिक आहे न? इन्हनि खे मुशरिक चवंदा आहियो तव्हां। ऐं मुशरिक लाइ तव्हां ऐं असां आयतूं पढ़ंदा आहियूं, इन्नल मुशरिकीन इन्नल लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नारि जहन्नम खालिदीन फिहा अबदा। काफ़िरनि लाइ ऐं मुशरिकनि लाइ अलाह ताला हमेशह जहन्नम रखी आहे। असां इहे आयतूं पढ़ंदा आहियूं। ईअं न? इहो नंढो मुशरिक आहे। इन लाइ इहा सज़ा आहे। जेको ज़ात में पंहिंजे हद ताईं महदूद आहे, पंहिंजी शख़्सियत ताईं महदूद आहे, इन लाइ त हमेशह जहन्नम सज़ा आहे। पर जेको वॾे शिरक अकबर में, हे शिरक अकबर आहे जेको कानून में, अलाह जे कानून में ॿिए कानून खे शरीक करे थो, उलमा जे मुक़ाबले में, क़ुर जे मुक़ाबले में ग़ैर खे वोट ॾिए थो, इहो शिरक अकबर आहे। मां तव्हां खां पुछां थो, नंढे मुशरिक जी सज़ा हमेशह जहन्नम आहे त वॾे मुशरिक जी सज़ा छा हूंदी? तंहिं करे अॼु अज़म कयो त वॾे शिरक खां पहिरियों पाण खे बचाईंदासीं। अब पहिरियों वॾे गुनाह खां बचायूं या पहिरियों नंढे गुनाह खां? ॻाल्हायो। अलाह जी ज़ात ते ईमान आणो आहे। आमनतु बिल्लाह व मलाइकती, अलाह जे फ़रिश्तनि ते, व कुतुबी, ख़ुदा जा किताब, ज़बूर, तौरेत, इंजील, क़ुर मजीद, व रसूली, उन जा पैगंबर जेके बि सवाल रसूल आहिनि, नबी आहिनि, जेके बि आहिनि, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी सभिनी ते ईमान, सभु बरहक़ आहिनि। ऐं क़यामत जे ॾींहं ते ऐं मरण खां बाद में उथण ते इन्हनि ते ईमान आणो। ईमान न कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत ईमान, इहो जेको ईमान आणींदो, हिकु इहे शख़्स। ॿी निशानी व अमिलु सालिहात, अमल सालिह करे जेको अमल सालिह कंदो। ॿी निशानी नुक़सान खां बचण वारनि जी इहा हूंदी। अमल सालिह छा आहे? सिर्फ़ु निमाज़, सिर्फ़ु रोज़ो न आहे, सिर्फ़ु हज न आहे। अमल सालिह पहिरियों दोस्त अज़ीज़ो पाण खे हराम खां बचाइणो आहे। हराम खां बचाए हिकिड़ा इस्बात में अमल सालिह, निमाज़ पढ़णु आहे, रोज़ो रखणु आहे, हज करणो आहे, इहे इस्बाती अमल सालिह आहिनि। पर हिकिड़ा नफ़ी में आहिनि, कूड़ न ॻाल्हाइणु, ज़िना न करणु, हराम न खाइणु, व्याज न खाइणु, रिश्वत न खाइणु, पीउ माउ जी नाफ़रमानी न करणु, इहे बि अमल सालिह आहे। कूड़ न ॻाल्हाइणु, इहो बि अमल सालिह आहे। व्याज न खाइणु। अॼुकल्ह असांजे मुआशरे में व्याज आम आहे। कर्ज़ बि अॼुकल्ह आम तौर ते चङा भला। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुमि, ख़ुदा रा हराम खां पाण खे बचायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त आख़िरी ज़मानो हूंदो, माण्हू दुआ घुरंदा, या रब या रब या रब, रड़ियूं पवंदियूं पयूं, पर दुआ उन्हनि जी क़बूल न थींदी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, दुआ क़बूल कीअं थिए? उनजो खाइणु हराम हूंदो, पीअणु हराम हूंदो, उनजी हर शइ हराम हूंदी, उनजी दुआ क़बूल कीअं थिए? तंहिं करे दुआ कयो त अलाह ताला असांखे हराम खां बचाए। अमल सालिह कयो। निमाज़ बुनियाद आहे।
ऐं ॿिया उन जा जेके रोज़ो इहे इस्बात वारियूं शयूं ऐं गुनाह न करण बि अमल साले आहे। वतवासौ बिल हक़, अबा अमल साले ऐं ईमान खां बाद में पोइ हक़ चवणो आहे। वतवासौ बिल हक़, हक़ जी वसियत करणी आहे, हक़ जी हिक ॿिए खे वसियत। पाण सिर्फ़ु हक़ ते न हले, उलमा इकराम वेठा आहिनि। वतवासौ बिल हक़ जी माना छा आहे? हिक ॿिए खे वसियत कनि हक़ जी। सिर्फ़ु ईअं न साईं मुंहिंजो कहिड़ो कमु, मां पंहिंजी क़बर छॾाईंदुसि, न। हिते जल्दी पढ़ंदा आहियूं वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा। जल्दी असांखे पंहिंजे मफ़ाद में क़ुरान आयतूं यादि अची ईंदियूं ऐं हीअ आयतूं न ईंदियूं त कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर। या इहे आयतूं असांखे न ईंदियूं त मर मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरु बियदिही फ़इन लम यस्तति फ़बिलिसानिही फ़इन लम यस्तति फ़बिक़ल्बिही वज़ालिक अज़अफ़ुल ईमान। हक़ जी हिक ॿिए खे वसियत करणी आहे। अबा हक़ ॻाल्हि चवणी आहे। अफ़ज़लुल जिहाद मन क़ाल कलिमत हक़्क़िन इंद सुल्तानिन जाइर। वॾे में वॾो जिहाद इहो आहे जो वक़्त जे ज़ालिम बादशाह खे हक़ जो कलमो चयो। वक़्त जो ज़ालिम माना इलाइक़े जो ज़ालिम। ईअं न आहे छड़ो जेको अमरीका खे गारियूं ॾे उहो हक़ आहे ऐं पंहिंजे वक़्तेरे जे इलाइक़े जे वॾेरे जे ॾाढो कंध झुकाए ज़िंदगी गुज़ारे, हलाल हराम जी मुॾी काती बणिजी वेही रहे, इहो बि हक़ न आहे। अॼु अज़म कयो त हक़ वारनि उलमा जो साथ ॾिबो, हर मोड़ ते हर इलाइक़े में हक़ जी वसियत करणी। कहिड़ा आहियो जेके हक़ जी वसियत कनि? मां दावा सां चवां थो त हिन फितने जे दौर में, हिन फसाद जे दौर में हक़ जी वसियत इहा आहे त जमीयत उलमा इस्लाम जी तलक़ीन कयो हिक ॿिए खे। उलमा जी इत्तिबा, क़ाइद जमीयत मुफ़क्किर इस्लामी इनक़िलाब जी इत्तिबा कयो, उन जे क़यादत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, हक़ जी वसियत को, जमीयत उलमा इस्लाम जो साथ कयो, जमीयत उलमा इस्लाम जा हथ मज़बूत कयो। आख़िर में अल्लाह ताला फरमातो वतवासौ बिस सब्र। अबा जॾहिं तव्हां ईमान आणींदव, अमल साले कंदव ऐं जमीयत उलमा इस्लाम जी उलमा जी ॻाल्हि कंदव त पोइ तव्हांखे तकलीफ़ूं पहुचंदियूं, तव्हां ते कूड़ा केस बि थींदा, तव्हांजा ट्रांसफार्मर बि बंदि थींदा, तव्हांजा रोड ठहण बि बंदि थींदा, तव्हांजा रस्ता बि बंदि कया वेंदा, तव्हांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि जूं तकलीफ़ूं ॾिनियूं वेंदियूं। अल्लाह ताला फरमाए थो वतवासौ बिस सब्र, पोइ उन हालत में तव्हांखे सबुरु करिणो आहे, सबुरु करिणो आहे। तंहिं करे इन्हनि चइनी ख़ूबियुनि वारी जमात हिन फितने फसाद जे दौर में जेकॾहिं आहे त उहा जमीयत उलमा इस्लाम आहे, जंहिं वटि ईमान, अमल सालिह ऐं वतवासौ बिल हक़ ऐं वतवासौ बिस सब्र, इन्हीअ सूरत जी मिस्दाक हिन वक़्तु जेकॾहिं आहे त जमीयत उलमा इस्लाम आहे। मां अव्हां खां इहो अज़म वठणु थो चाहियां त छा अव्हां जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदव हर वक़्त ते? सिर्फ़ु जलसनि में हलण लाइ न, सिर्फ़ु जुलूसनि ऐं इजलास में हलण लाइ न। लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा, ॾाढियां पढ़ो, मिम्मा तुहिब्बून। प्यारे में प्यारी शइ जेसिताईं अल्लाह जे रस्ते में न ॾींदव तेसिताईं ख़ुदा खे नथा पहुची सघो, बिर खे, नेकीअ खे। प्यारे में प्यारी शइ जेसिताईं अल्लाह जे रस्ते में ख़र्च नथा कयो तेसिताईं तव्हां तक़वा ऐं परहेज़गारी नेकीअ खे नथा पहुची सघो। अबा हिन वक़्तु प्यारे में प्यारी शइ अथव इज़त। अबा इज़त प्यारी आहे न, आहे या न आहे? इज़त क़ुर्बान कयो जमात ते, दीन इस्लाम ते इज़त। माल चंदो ॾियण बि सवलो, चंदो ॾियण बि सवलो, जलसनि जुलूसनि में वञण बि सवलो। पंहिंजी इज़त क़ुर्बान करणी आहे जमीयत ते, जान क़ुर्बान करणी आहे। कहिड़ा आहिनि जेके जमीयत उलमा इस्लाम ते पंहिंजी जान ऐं इज़त क़ुर्बान तकबीर, जमीयत उलमा इस्लाम